जेड़ी नेमत खसे बी केड़ी दिनई तू अली जो मलंग हो ना मुस्कुराए चे तो अल्लाह इन का वधिक बी नेमत केड़ी अता करे जो मुंह के अखियों ना है भले आ तू जे मरवान के मुंह ही दुश्मन अली जो मुंह सुना साहबा मोमिन जो मुंह सुन नबी जो फरमाए जे मोमिन जो मुंह दिखो अल्लाह जे घर जो मुंह दिखो जे अली जे आशिक जो मुंह दिखो उन अल्लाह जे घर जी ताज़ीम कई जे अली जी ताज़ीम कई उन अली जे अज़ादार जी ताज़ीम अना जुमलो मटा चवा जे अली जी ताज़ीम कई उन अल्लाह जी मौला सलाम तवज्जो है शरवात करो मोहम्मद मासूम फरमांदा मोमिन जो चेहरे बिठन के अल्लाह जो घर बिठो माते ने बे को जुमलो चवा पो आया तो पड़ा तवज्जो करो जे कदे लुत्फ अचे त गदीरी मिजाज मर्जी दादरी जो अली जी से जो कसम मौला जो फरमान था कि मोमिन की ताज़ीम कई जो उन अल्लाह के घर जी कई जे मोमिन के मोमिन भी हो जे दिल में अली हुजे तवज्जो है जाने छोटा अल्लाह कुरान में कहे बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम सुम्मा लतुसअलुन यौमइज़िन अनिन नईम अल्लाह पूछे तो नेमत के बारे में कहे लिखो अल्लाह पानी के बारे में पूछे तो कहे लिखो अल्लाह पानी के बारे में पूछे तो कहे लिखो अल्लाह हवा के बारे में पूछे तो सादिक इमाम फरमाइंदा खबरदार अल्लाह ने हवा के बारे में पूछे तो न पानी के बारे में पूछे तो न हवा के बारे में पूछे तो न पानी के बारे में पूछे तो अल्लाह पूछे तो दादे जी विलायत के बारे में पूछे तो दादे अली से मोहब्बत बंदा हो अदलान सही होता है ऐसा के चले दो तो मुझे बाने के खारा जता है ना मिम्मान रखना हो जो को गुदमान न थमा उहे जो खारा हु झले जता है ना हिन लिखो जता है अगर कुरान समझ में न आया समझ में तद आए करे वारिस कुरान को समझो जे हुन को कुरान समझो हां तो असा भी साइकिलन दे 100 में कपाई एक कुरान ऐसा इन कुरान जो वजन चाहे कुरान तो जमा जबल में नाज़िल था तो जबल रेज़ा थी वने था अली जी से जो कसम ज़माने की खबर हो जी हाथ इन कुरान जो वजन एतरो तो कोई साइकिलन ते न घुमाए ना कुरान जो वजन तवज्जो अली मौला भी कुरान अली पान न चयो नबी चयो तवज्जो इन कुरान ही कुरान वो जो न गालन वारो सामित कुरान एतरो वजन में जबल ते नाज़िल थे जबल रेज़ा थी वने अली भी कुरान है अली जो वजन ॾिसो थी न के यार का कुछ न अंसार का कुछ न के अची काबे जी दीवार का कुछ काबे जी दीवार ॿुधाई दे अली जो वजन छा है जो मरहब जो कटल सर ॿुधाई दे अली जो छो त अली जो फज़ाइल जवानन के पोरन के जवान मां हिते 6 तारीख़ खुमे ते जुमलो चयो हो पोरन के जवानन के पोरो कीअं अली जी इज्जत जो कसम बुढ़ड़ो हुंदो अली जो इश्क हुंदुस जवान थी वेंदो बुढ़ड़ो हुंदो इश्क अली हुंदुस जवान थी वेंदो अगर हुंदो जवान बुग़्ज़ अली हुंदुस बूथ बिलो जहिड़ो थी वेंदुस तवज्जो है जाने अली जी इज्जत जो कसम अल्लाह चए थो मन कान फी हाज़िही आमा फहो फिल आखिरति आमा जेको हिते अंधो रहियो सो उथंदो बि अंधो छह इमाम के पुछा के मौला इहो कीअं छा भला अल्लाह उहो तो चवण चाहे थी कि अखियूं न हुजनि मौला जन फरमान था न अल्लाह उहो नथो चए अल्लाह चए थो उहे अंधा उहे आहिनि जिन जी दिल में मोहब्बत अली न हुजे इमाम सादिक जा जुमला आहिनि मौला जन फरमान था कायनात में अगर ॾाॾे जी मोहब्बत न हुजे हा नबियुनि जो गुज़ारो न हो अञा जुमलो मुंहिंजे ज़हन ते हिकिड़ो अची वियो नबीउल अंबिया कायनात के सरदार अली जी अम्मा के दफन करे कब्र ते मथा वेही खिलन भी था मुस्कुराइन था पया साहबा पुछण लगा अल्लाह जा नबी छो था मुस्कुरायो सोनो तो जे हाने पुछंस था रब केड़ो थई नबी केड़ो थई दीन केड़ो थई किताब केड़ो हाने पुछन था इमाम केड़ो थई हाने पुछन था इमाम केड़ो थई हाने बीबी ॾिसे थी पई अली जी कब्र में कुर्सी लॻल आहे तवज्जो आहे जाने बीबी चए थी मां कीअं चवां अली पुट मुंहिंजो इमाम
अली फरमाए थो मौला कबर में चए थो अम्मा चो अली पुट मुंहिंजो इमाम मां चवां ॼट अली खां बग़ैर अली जी अम्मा जो गुज़ारो न आहे त तुंहिंजी मां जो गुज़ारो कीअं थींदो सलवात मोहम्मद अली खां बग़ैर अली जी अम्मा जो गुज़ारो न आहे त तुंहिंजी मां जो गुज़ारो कीअं तवजो आहे जान कायनात कुर्बान के ऐं नबी फरमाए नबी छा थो फरमाए नबी अंबिया जन फरमाइन था अअलम उम्मती मिन बाद अली इब्न अबी तालिब जाने छो मुखां बाद जेको आलिम थव वॾो उहो अली थव हे दर न पिन जो लतीफ सरकार न पिनणनि खे ॾिसी चयो पिन्या दर न पिन उहे ई दर पिन जेके ॾेई न पछाड़नी अली जी इज्जत जो कसम कॾहिं के बंदे इमाम हसन मुस्तफा का पुछा गई मुझे गाल ज़हन में अची वई मौजू जे मुनासिबत सां इमाम हसन मुस्तफा का के पुछा गई ओ फर्जंद अली तहां जो बाबो सखी या हातिम सखी है जेके हातिम जी सखावत ख़बर आहे मौला जन फरमाए त हातिम हूंदो सखी मुंहिंजो बाबो करीम आहे मौला करीम ऐं सखी जी डेफिनेशन छा आहे करीम ऐं सखी में फ़र्क़ु छा आहे इमाम जन फरमाइनि था सखी हुनखे चइबो आहे सवाली वञे घुरे पोइ मिले करीम हुनखे चइबो आहे बिना घुरे एतिरो ॾिजो ॿियो तर पिनण जी ज़रूरत ई न पवई इमाम जन फरमाइनि था हातिम जी सखावत ॿुधाए चई मौला हातिम जी सखावत इहा आहे जेको पहिरें खां 40 दरवाजे ताईं पिनंदो हो उहो पाण सखी बणिजी वेंदो हो अली जी इज़त जो कसम इमाम जन फरमाइनि था ॿुध जेको पहिरें खां 40 ताईं पिनाए उनखे हातिम चइबो आहे जेको पहिरें दर तो एतिरो ॾे ॿिए कंहिं दर वञण जी ज़रूरत न पवे उनखे अली चइबो आहे काइनात में ज़वार साईं खे चयो आहे ईअं त मूंखे अॼु पैसो न आहे मजलिस न कराईंदो न ही चवंदा तॾो तूं विछाए मदद असां कंदासीं कोहण वारा कुसी वया कोहण वारा खत्म जेके कोन पिया तबाह ऐं कुसण वारा ज़िंदा न अंग्रेज जो ख़बर नथी पए हिक तरफ़ पाणी आहे हिक तरफ़ प्यासा हिक तरफ़ मारण वारा हिक तरफ़ मरण वारा हिक तरफ़ लखे हिक तरफ़ 72 लेकिन अजीब इनकलाब आहे 72 जो क़यामत ताईं पाणी पीअण वारा लांती बणिजी विया वो जेके 72 शहीद थिया उहे अॼु बि ज़िंदा तवज्जो कंहिं मंज़िल मक़सूद ते वठी हलण थो चाहियां तवज्जो कजो मारण वारा तवज्जो माना मयार जेका आहे उहो दौलत न आहे घणाई न आहे बुजुर्ग चवंदा आहिनि थालीअ में कणा थोड़ा पर बरकत जा भला सरदार लंबिया हे अली जी फज़ीलत साईं हे अली जी फज़ीलत एडी छोड़ी ना मां चवां ॼट नबी ॿुधो अथई पंहिंजनि वटां असां वटां ॿुध त नबी जो मक़ाम छा आहे ओ नबी जो मक़ाम छा आहे जे कॾहिं पत्थर उछलाए अल्लाह चए महबूब तूं न उछलाया मां उछलाया जेकॾहिं मुंहिंजो अल्लाह चए थो जेकॾहिं मुंहिंजो सुहिणो कंहिंजे लाइ निगाह इस्मत खणे कंहिं पत्थर जे तरफ़ त उहो पत्थर बि हीरा मरजान बणिजी वञे फज़ीलत ॿुधो अली जे नौकरनि खां नबी जी तवज्जो आहे साईं पोइ ही फज़ीलत साईं चवंदा आहिनि तव्हां ॾिनी मां चवंदो फज़ीलत असां ॾिनी न आहे ऐं तव्हां दावा कंदा कयो असां दावा मां ज़िमेवारी सां थो पढ़ां ज़िमेदारी सां पढ़ण जो आदी आहियां ॿुधी ॿुधाई ॻाल्हि खे गुनाह कबीरा सम्झंदो आहियां अली जी इज़त जो कसम काइनात में ज़माने वारनि जा इमाम हिक ख़ानदान में न आहिनि सवाइ असांजे कंहिंजा कासाई आहिनि त कंहिंजा केर आहिनि असांजा मदीने जा सैयद इमाम तवज्जो आहे असांजा बि 12 शियन जा बि 12 हाणे असांजे इस्मत जे तसलसल में 6 आहे इमाम जाफर सां ऐं हुननि जे में यज़ीद
साईं पुजियो मौला साईं जे उसने ज़ौक़ में ने इज़ाफ़ो फरमाए उन्हनि जो यज़ीद मां चवां थो तू पंहिंजनि खे केॾो बि पढ़ाए मां पंहिंजनि खे पढ़ायां थो हाणे ॻाल्हि ॿुध चौराहे ते तूं बि आ मां बि आहियां तूं बि चओ तूं पाण खे मां पाण खे फ़ख़्र सां हुसैनी सॾायां तोखे ताक़त आहे तूं यज़ीदी सॾाए ॾेखार फज़ीलत ॾिनी अल्लाह दसो नबी कॾहिं कुलंद खणी ॾसई कॾहिं गदीर में बुलंद करे ॾसई गदीर में लफ़्ज़ मिलिया हिकु मौला ॿियो लौला मौला ॿियो लौला मां जुमिलो चवंदो आहियां जिन कई मौला थी विया पार और जिन कई लौला थिया ख़ैर भले उते जेके होॾां जा ख्वार हुया या हितां जा ख्वार हुया अल्लाह अली जे दुश्मन जो मोहकारो अहिड़ो मलियो आहे जो हिते बि पिनंदो हुते बि कॾहिं बि कंहिं आज़ादार खे ॾिठो अथव त अब मजलिस थो करायां चंदो त ॾे हुसैन चए थो तूं कराए अली अकबर जे सदके तोखे एतिरो ॾेई छॾी फज़ीलत असां न ॾिनी आहे फज़ीलत कंहिं ॾिनी आहे हुन ॾसियो कंहिं सोणे कॾहिं गदीर में बुलंद कयईं कंहिं महिल ख़ैबर में घुराए पियो ॾसे बस इहो आख़िरी जुमिलो थो चवां फज़ीलत कंहिं ॾिनी अल्लाह सही तख़्त ते त कोई ॿियो अल्लाह चए थो ख़बरदार तो इज़्ज़ो मंतशा तो ज़िलो मंतशा तख़्त ॾिसी तप न चढ़ाई तख़्त ॾिसी तप न चढ़ाई मालिक पे भला जे तू बणायो आहे त पोइ को फ़र्क़ु त रखियो हूंदई न अल्लाह चए थो मां ॾिसो पहिरियों ख़लीफ़ो बणायो त मख़लूक़ खे झुकायो आदम खे बणायो फ़रिश्ता झुकिया पोइ इहो न ॾिस तख़्त कंहिं वटि आहे ताज कंहिं वटि आहे इहो ॾिस फ़रिश्ता कंहिंजे घर चकियो हलाईंदा हुआ फ़रिश्ता कंहिंजे घर चकियो हलाईंदा हुआ वतो इज़्ज़ो मंतशा वतो ज़िलो मंतशा पोइ तख़्त वारे खे ज़लील बणाए हुनजी मर्ज़ी ज़मीन ते वेहण वारे खे अलैहि सलाम बणाए हुनजी मर्ज़ी हिकिड़ी ॿुढड़ी वई मां पढ़ंदो रहंदो आहियां छो त अली जे दुश्मन खे खुदा हिते भी ख्वार करे हुते भी ख्वार करे अबू जहल अल्लाह जो दुश्मन अबू लहब नबी जो दुश्मन अल्लाह चए थो मां नबी जे दुश्मन खे भी उते मारींदुसि सज़ा उते ॾींदुसि पंहिंजे दुश्मन खे भी उते सज़ा ॾींदुसि लेकिन अली जे दुश्मन खे अहिड़ो पुछड़ो कंदुसि हिते भी न छॾींदुमि हुते भी न छॾींदुमि तारीख़ गवाह आहे जॾहिं मोहम्मद गॾु त अज़ाब नाज़िल न थींदो इहो वाहिद मक़ाम ग़दीर जो जिते हिकिड़े अज़ाब घुरियो त मालिक तुंहिंजे तरफ़ खां ऐलान तुंहिंजे तरफ़ खां त अज़ाब नाज़िल करे अल्लाह चयो अबाबिल वञ ज़लील करे अचेसि नंढी नंढी शयुनि खां अल्लाह ज़लील करायो कंहिं चयो सलूनी सलूनी क़ब्ल अन तफ़क़िदूनी अल्लाह चए थो मां अली जी बराबरी कंहिंजी बर्दाश्त नथो कयां ॿुढड़ी ॾिसी करे चए थी अदा तूं त दावा कई वॾी हाणे ॻाल्हि ॿुधजां तवजो तूं दावा कई त अली मुंहिंजो इमाम त उहो आहे जेको ज़मीन खां वधीक आसमान जा रस्ता ॼाणींदो तोखे ख़बर आहे चई हा मूंखे बि ख़बर आहे चई इहो नथी पुछां तारा घणा मशरिक़ मगरिब जो फ़ासिलो घणो ज़मीन जा तह घणा आसमान घणा उन्हनि में फ़ासिलो घणो ज़मीन जे तहनि में फ़ासिलो घणो बसि एतिरो ॿुधाए पटको पातो जी पेच घणा चई बी त लाहे ॻणिया जॾहिं लाहे ॻणी ॿुढड़ी खिली चए थी अली जे दुश्मन जो मोहकारो अल्लाह मले त कीअं मले मूं जहिड़ी ॿुढड़ी खां तूं जहिड़े ज़ालिम खे अल्लाह ज़लील करायो अली जो दुश्मन तख़्त ते हुजे तॾहिं बि लानती हुन दौर जो भी लानती हिन दौर जो भी लानती लेकिन इन अली के सुञातो ही कोन आलिया साण चवंदी रही ज़ालिमन न मार मुंहिंजे हुसैन खे अजरक अमल अल्लाह मां तव्हां खां तो पुछा कि नंढड़ी न्याणियुनि वारा वेठा आहियो उम्र केतिरी आहे मुंहिंजी साइण सकीना सलामुल्लाह अलैहा जी उम्र 4 साल
ऐं ॾुखनि जा अंबार जेके सैयद वेठा हो उन्हनि खां माफ़ी वठी थो चवे। मुंहिंजी साइण सकीना सलामुल्लाह अलैहा जॾहिं बि रोए मज़लूम खे यादि करे चवंदी, हाय ओ मुंहिंजा मज़लूम बाबा, हाय ओ मुंहिंजा इबरत जा कुठल बाबा, हाय ओ मुंहिंजा अल्लाह रासी बाबा, बाबा तोखां बाद सकीना जी नथी निभे। रोइण वारो मज़लूम जे सिर जे क़रीब अची चए थी, बाबा जॾहिं मदीनो हो, बाबा सफ़र तां ईंदो हुई, चवंदो हुई बचड़ा सकीना मां वॾो थकल आहियां, हली आ मुंहिंजे सीने ते आ त मुंहिंजा थक लहनि। रज रोई करे साइण सकीना चए थी, बाबा पोइ हिकिड़ो वारी धीअ खे बि ॾिस, मां बि 1600 मेलनि जी थकल आहियां, बाबा हिकिड़ो वारी धीअ जे सीने ते आ त थक लही वञनि। या ज़हरा, या ज़हरा। अज़ादारा ने मज़लूम करबला मक़ाम अस्कलान ते काफ़िलो जॾहिं सादात जो पहुतो न, इमाम सज्जाद अलैहिस्सलाम हिकु कदम खणे पियो, ॿियो रखे पियो। बीबी सकीना सलामुल्लाह अलैहा चए थी, भाउ सज्जाद छो थो रोई, भाउ सज्जाद छा थियो अथई? बीबी चए थी, ॿुधाए। मौला सज्जाद फरमाइनि था, भेण हिन गर्मीअ जे करे मुंहिंजा ज़ंजीर टांडा बणिजी विया आहिनि। रोइण वारो, भेण ऐं भाउ जी मोहबत ॾिसो, मां क़ुर्बान वञा साइण सकीना जी मोहबत तां। रोई करे चए थी, भाउ सज्जाद पेर मथे कर त तिरियूं ॾियां। रोइण वारो मौला फरमाइनि था, भेण मरी वेंदी, आवाज़ आयो, भाउ हिन खां मौत चङो आहे। या हुसैन, अल्लाह कंहिं ॿिए गम में न रोआ रही। रोइण वारो जॾहिं बि मज़लूम जे सांग जे क़रीब वञे हा न चवे हा बाबा बुख लॻी आहे, न चए हा बाबा मूंखे मारे, बसि हिकिड़ो इहो जुमिलो चवंदी हुई, बाबा ओ मुंहिंजा मज़लूम बाबा, बाबा जेको ज़ालिम मूंखे मारींदो हो न, बाबा मुंहिंजा रुख़सार बि ॾिस, हुन ज़ालिम जो हथ बि ॾिस, जेको ज़ालिम मूंखे मारींदो हो हुनजा हथ मुंहिंजे रुख़सार खां वॾा हा। बाबा कुझु मुंहं ते लॻंदो हो, कुझु सीने ते, बाबा मुंहिंजो सीनो बि ॾुखई थियो। ओ बाबा जेको ज़ालिम मारींदो हो न, हुनजे हथ में लोह जी मुंडी ही, एतिरो मारींदो हो मुंहिंजी नज़र ख़तम थी वई आहे। या ज़हरा, या ज़हरा। सादात खे ज़िंदान हुओ मिलियो। सैयद सबोरा तुंहिंजी ॾाॾी जा ॾुख थो पढ़ां। सादात खे ज़िंदान उहो मिलियो जंहिं ज़िंदान में छत न हुई। मौला सज्जाद रोई करे फरमाइनि था, भेण सकीना सदको वञाए जी छा आहे मदीना। भेण सकीना, सभु बीबियूं भित जो ओलो करे थी वेहनि, भेण तूं छो नथी वेहे? रज रोई करे मौला फरमाइनि था, भेण तूं बि त भित जी छांव ते वेह। रोइण वारो साइण सकीना रोई करे फरमाए थी, भाउ सज्जाद भित जी टेक ॾियां त कीअं ॾियां, बाबा जो कातिल एॾो जो मारियो आहे, सज्जाद मुंहिंजी कंड ज़ख़्मी थी वई आहे। रोइण वारो साइण दरवाज़े ज़िंदान ते वेही रोईंदी हुई, चवंदी हुई, हा मुंहिंजा मज़लूम बाबा, हितो हिकु काफ़िलो जॾहिं गुज़रियो न, रोइण वारो उन काफ़िले में कुझु सहेलियूं हुयूं, उन्हनि जो ॾिठो त हीअ नंढड़ी कैदिण आहे, हीअ नंढड़ियूं न्याणियूं क़रीब वञी पुछनि थियूं, ओ कैदिण ख़ैर आहे? चवनि थियूं, असां मदीने जा सैयद आहियूं। साइण सकीना चए थी, असां मदीने जा सैयद आहियूं। चई कंहिंजी धीउ आहे? चई मां मदीने जे बादशाह हुसैन जी धीउ आहे। रोइण वारो तुंहिंजे मातम जो जुमिलो आहे। जॾहिं चई न मदीने जे बादशाह हुसैन जी धीउ आहे, हू चवनि थियूं असां बि बादशाह जी धीअर आहियूं। असांजा ॾिस कननि में तुर, लिबास न, तुंहिंजे कननि मां खून, तुंहिंजो लिबास फाटल। रोई करे बीबी चए थी, ताना न ॾे बाबा, पाराया हा शिमुर लाहे वियो आहे। या ज़हरा। रोइण वारो ही न्याणियूं वयूं, वॾो मानूस थियो साइण सकीना सां। रोइण वारो कुझु ॾींहं खां बाद ही न्याणियूं नवां लिबास वठी आयूं, नवां दुर वठी आयूं। रोइण वारो पहुतियूं ज़िंदाने शाम जे ॿाहिरियों, पुछंदियूं थियूं वतन हिते हिकु नंढड़ी कैदिण वेहंदी हुई। रोइण वारो साइण ज़ैनब चए थी, ॿियो ॾींहुं मरी वई आहे। रोइण वारो पुछा थियूं करनि कंहिं दफ़नाई आहे?
अचूं हिन